सड़ाई थी साईं आ सड़ाई थी मुंहिंजे सुहागण श्याम दुआगण तूं ही कर थो संभार करी थो संभार दैत ॾिसां थी मन में मूंसां थी दैत ॾिसां थी मन में मूंसां थी तूं ही कंदे त प्यार वन बर में तूं जल में तूं ही अची लहोसार जनक दुलारी राम प्यारी कीन छॾींदो भतार खाकी निमाणा तो दर वेगाणा तूं ही सब जो आधार। हाल श्री रामचंद्र ऐं लक्ष्मण जो। होॾां जॾहिं श्री रामचंद्र लक्ष्मण खे ईंदो ॾिठो तॾहिं हुनजे दिलि में सख़्त चोट लॻी ऐं चवणु घुरियो त लक्ष्मण तूं मुंहिंजी आज्ञा तोड़े सीता खे अकेलो छॾिया आहीं। इहो तो चङो कमु न कयो। तोखे ख़बर आहे त असांजे पुठियां बेशुमार राक्षस फिरी रहिया आहिनि। तिन ज़रूरु बदिले वठण लाइ कोई न कोई फ़रेब कयो हूंदो। हाणे ॿुधाए त जानकीअ खां सवाइ मुंहिंजे जीअण कीअं थींदो। हाय हिन खां मथे बि कहिड़ी मां भारी आफ़त थी सघंदी जो हिन ख़ौफ़नाक मन में अची वेदे ई विञाए वेठासीं। लक्ष्मण हथ जोड़े चवणु लॻो त महाराज इन्हीअ में मुंहिंजो रती मात्र बि कसूर कोन्हे। मां सीता खे घणो सम्झायो त हीअ आकाश कंहिं राक्षस जो हीअ आवाज़ कंहिं राक्षस जो आहे पर हुन मुंहिंजी हिक बि ॻाल्हि न मञी। जॾहिं मूंखे लकब लाइण लॻी तॾहिं मां लाचार थी हुनखे उते छॾे तव्हां ॾे आयो आहियां। मूंखे त पक हुई त संसार में अहिड़ो को बि माण्हू कोन्हे जो तव्हां सां मुक़ाबिलो कंदो। आख़िर ॿई भाउर सीता जो खेर मनाईंदा उतां उथी आश्रम ॾे हलिया पर हुते छा ॾिसनि त सीता आई कान। बसि पोइ त मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र संसारी पुरुषनि वांगुरु व्याकुल थी विलाप करणु लॻो। जीअं कंहिं सुंदर तलाव में ॾींहं जो चकुओ ऐं चकवी ख़ुशियूं कनि था ऐं राति पवण करे हिक ॿिए खां जुदा थी दुखी थियनि था। अहिड़ीअ तरह वन रूपी तलाव में राम ऐं सीता जी ॾाढे आनंद सां रहियो थिए। उन्हनि खे रावण रूपी राति हिक ॿिए खां जुदा करे ॾुखनि ॾाखणनि में विझी छॾियो। सॼे संसार जा दुख नाश करण वारो मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जो सदाईं दुखनि ऐं शोकनि खां परे आहे। निर्लेप आहे सो फ़क़ति लोकनि जे ॾेखारे लाइ हीअ मनुष्य लीला करे रहियो आहे। बोल सियावर रामचंद्र की जय। रघुनाथ सीता जी यादगिरी करे चवणु लॻो त हे जानकी हे पवित्र रूपशील विर्त नियम ऐं संतोष वारी सीता ॿुधाए त तूं हिन वक़्तु किथे आहीं। भॼन सिर मथां शक्ति सठम दुश्मन ज़मानो थी वियो। ऐश ऐं आराम सभु हिकदमि रवानो थी वियो। घर छुटो दर बि छुटो पर बि छुटो परमात्मा। ख़ुशीअ जे बदिरां ग़मनि जो आशियानो थी वियो। अयोध्या में वापसि वञणु मुश्किल थियो मां वास्ते ऐं असां लाइ हीउ जंगल ॼण जेलखानो थी वियो। के मरी मुर्दा थियनि पर मां त जीअरो वियुमि मरी। मुंहिंजो मरण जग में जीअण ग़म जो फसानो थी वियो। वञ हलियो वापसि अयोध्या थो ॾियण मोकल लक्ष्मण। राम जो पूरो दुनिया मां आबदानो थी वियो। कम नसीबीअ कर्म जे जो ॾोह मां कंहिंखे ॾियां। हिन किसे में हो त जो ख़ाली बहानो थी वियो। उहा पंचोटी जंहिंमें हयाती सुख सां पई कई सा लज खां लाचार आहे। बाबू ऐं मगरमच्छ वांगुरु ॼण की खाइण लाइ तयार आहे। ओ ज़ालिम पंचोटी तो ही कहर जो फ़कर पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो पर अफ़सोस जो तुंहिंजो हाव न पातो। तो मुंहिंजे प्राण प्यारीअ खे खाई खपाए छॾियो या कंहिं चुर में लिकाए छॾियो। अड़े वंझन वांगुरु ढिघा दरख़तो बेदर्द ऐं कमबख़्तो तव्हां ई खणी पतो ॿुधायो। किथे मुंहिंजो प्राण प्यारीअ खे ॾिठो हुजेव त कृपा करे ॿुधायो।
सीता जे फुलवाड़ीअ जा नंढा नंढा बूटो हणे तव्हां कुझु मुंहं सां ॿोलियो, मुखड़ियुनि खे खोलियो। कोयल भंवर मृग तोता ऐं मैना तव्हां एतिरो क़दुरु ख़ामोशी छो कई आहे? अफ़सोस जो तरफ़ चुपचाप लॻी पई आहे। वरी अखियुनि में पाणी आणे कोड़ा ॻारे चवणु लॻो त बसि मूंखे मालूम थी वियो त तव्हां सभई हिन शरारत में शामिल आहियो। तंहिं करे ही मुंहिंजो सुवाल जो को बि जवाबु नथा ॾियो। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान श्री रामचंद्र जो अहिड़ो हाल ॾिसी लक्ष्मण वीचारो ॾाढो व्याकुल थियो ऐं चवणु लॻो त भ्राता जेकॾहिं तव्हांजो हिन वक़्तु इहो हाल आहे त पक ॼाणो सीता जी तलाश करणु सख़्तु महाल आहे। श्री राम चवणु लॻो त लक्ष्मण हाणे तूं मुंहिंजे चयो वञ ऐं हितां सिधो अयोध्या जो वञ। मुंहिंजो मौत हिन जंगलनि में ई थियणो आहे। मां सम्झां थो त थोरे ई वक़्त में दम ॾियणो आहे। मां अयोध्या में वापसि हली माता खे मुंहुं ॾेखारे नथो सघां, मतिलबु त नेण खणी ॾियारे नथो सघां, छो त उन्हीअ पहिरियां ई फरमायो हो, मूंखे चई चितायो हो त जेकॾहिं अचो त टई मुंहुं ॾेखारिजो, न त हरगिज़ सीनो न साड़िजो। महाराज जनक जॾहिं पंहिंजे पुत्रीअ जो हाल पुछंदो तॾहिं मां छा चवंदुसि? अहिड़ो जवाबु ॾींदुसि, हाय सीता, इहे शक्तियूं कीअं सहारींदी? उहा त पथरनि ते मथो हणी पंहिंजो मग़ज़ु फाड़ींदी। हाय हाय, जॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि जो वीचार थो थिए तॾहिं तीर कलेजे मां पार थो थिए। लक्ष्मण चवणु लॻो त भ्राता तव्हां ख़ातिरी करियो, जहिड़ीअ तरह असां टई आया हुआसीं तीअं ई मोटी हलंदासीं। हाणे वधीक वक़्तु न विञायो आहे, जल्द सीता जे ॻोल्हण जो सायो कयो। राम लक्ष्मण जो सीता जे विछोड़ में ॻाइणु। सीता प्यारी है वैड़ी नेण न्यारे कीअं खणूं? घर बन डोले झर जंग ॻोल्हे पाण पछाड़े हाय हण। लक्ष्मण तो सभई साईं मुंहिंजो तोखे छॾे छो थियुमि मां परे? बंबोली वड़सि भुल खां भाई प्रीतम प्यारा पाई पो। राम ॾोह कंहिंजो न प्यारा, सभु कुझु पंहिंजे कर्म लिखियो, थियणो जोई अर्थ छो थींदो? हल त हाणे फिरत फिरूं। लक्ष्मण लोक टई माता मुंहिंजी तौले सॼा टुकर करे। गंगोर किन्नर राक्षस राजा पल में चट करे पार पो। राम शांत सजण कर लक्ष्मण प्यारा, वण टिण ढूंढियूं उधम करे। दुख में धीरज सभ खां सुहिणो, शिव शंभू वटि शीश धरियूं। बोल श्री शंकर भगवान की जय। कैलाश पार्वती माता की जय। काल महाकाल की जय। वाह प्रभु तुंहिंजी माया जीअं को ॾाढो कामी ब्रह जे बाहि में वरतल हुजे, तीअं तुंहिंजनि विलापनि बि आकाश खे टुकर टुकर करे थो छॾे। तूं सुखनि जो सागर अजनुमा ऐं अविनाशी, अॼु मनुष्यनि वांगुरु पीड़ा करे पर्वत ऐं गुफाउनि थो ॻोल्ही। अहिड़ी तरह ॿई भाउर चित में व्याकुल थी पंधु कंदा तरह तरह जा कूड़ पचाईंदा पिया वञनि त छा ॾिसनि त बाण पिया आहिनि ऐं धनुष भॻो पियो आहे। सो लक्ष्मण खे चवणु लॻो त अदा हिते ज़रूरु का लड़ाई लॻी आहे। अञा इन्हीअ वीचारनि में हुआ त परियां ई जटायुअ खे फतकंदो ॾिठाऊं, जो भॻवान जे दर्शन जे प्यास में पिछाड़ी जा पसाह खणी रहियो हो। वाह कृपा निदान प्रभु हिकदमि पंहिंजो कमल समान थियो, हुनजे मस्तक ते बेरा काल वेले भॻवान जो दर्शन करे उहो ॾाढो गदगद थियो। संदसि सभई दुख दूर थी विया। तंहिंखां पोइ ॾाढी अभिमता सां रामजीअ जे मुंहुं करे चवणु लॻो त हे दीनानाथ, हीअ दुर्दशा मुंहिंजी दुष्ट रावण कई आहे ऐं सीता खे बि ॾखण पासे खणी विमान में चाढ़े भॻो आहे। हे प्रभु, मां फ़क़ति तव्हांजे दर्शन लाइ पंहिंजा प्राण रखिया हुआ, बसि हाणे तव्हांजो दर्शन नसीब थियो ऐं मोकिलायां थो। बोल पर रामचंद्र की जय। रखूं तॾहिं राम जी चयो तात तूं प्राण त्याग न कर,
तॾहिं जटायु मुश्किल चयो त हे दीन बंधु मरण वेले फ़क़ति तव्हांजे नाले गुण करे मुक्ति थी वञे थी, तो तव्हीं त मां वटि साक्षात विराजमान आहियो, कोई ॿुधायो त हाणे वरी कंहिंजे लाइ प्राण रखां। महिमा हाणे हलंदी रहंदी त ॻाल्हि पूरी थी। हाँ बस पूरो कयो हिते हिते ई पूरो कयो। रामचंद्र नेण में जलाणे चयो त तात तो त पंहिंजे शुभ कर्मनि करे शुभ गति पाती आहे। सचमुच जंहिंजो मन परोकार सां भरपूर आहे उन लाइ संसार में कोई बि पदार्थ दुर्लभ कोन्हे। तंहिं करे हाणे इहो चोलो मटाए बेशक मुंहिंजे लोक में वञी वासो कर, पर सीता खे खणी वञण जी ॻाल्हि दिलि में रखजांइ। जेकॾहिं मुंहिंजो नालो राम आहे त पाणी रावण खे मारे संदसि कुल समेत मां खेसि ओॾे ई मोकिलींदुसि। उहा ॻाल्हि उते पाणीअ पाणे पंहिंजनि कननि सां ॿुधंदे नेठि गीत देई छॾे जटायु जटायु देव देही पाती ऐं श्याम शरीर धारे भॻवान जी हिन तरह उस्तति करणु लॻो। बोल सियावर रामचंद्र की